शाह अस्त हुसैन, बादशाह अस्त हुसैन, सरदाद नदाद दस्त दर दस्त यजीद, हक्का के बिनाए ला इलाहा अस्त हुसैन। इस्लामाबाद में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त निगरान वज़ीर आज़म जे मामले ते इत्तेहादनि में मुशावरत जारी है। मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी विच में ॻाल्हियुनि जो हिकु ॿियो दौर थियो है। ॿिन्ही वॾियुनि जमायतनि जो सियासी शख़्सियत खे ई निगरान वज़ीर आज़म बणाइण ते इतफ़ाक़ करे वरितो है। निगरान हुकूमत जी जोड़ जग जे मामले ते मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी विच में मशावरती अमल जारी है। ॿिन्ही वॾियुनि जमायतनि जे अॻुवाननि विच में ॻाल्हियूं पार्लियामेंट लाइ जुज़म थियूं। ज़रियनि मूजिबि नून लीग ऐं पीपल्स पार्टी सियासी शख़्सियत के निगरान वज़ीर आज़म बणाइण ते इतफ़ाक़ कयो है। पीपी 3 ऐं नून लीग जा 4 नाला पेश कया विया आहिनि। ॿिन्ही जमायतनि विच में कंहिं नाले ते हिन वक़्त ताईं इतफ़ाक़ न थी सघियो है। ज़रियनि जो चवणु आहे त ॿिन्ही मुज़ाकरात टीमनि पंहिंजी क़यादत सां राब्तो कयो है। आसिफ ज़रदारी ऐं नवाज़ शरीफ़ खे समूरा नाला मोकिलिया विया आहिनि। नवाज़ शरीफ़ ऐं आसिफ ज़रदारी निगरान सेटअप जे हवाले सां पाण में राब्ते में इतफ़ाक़ राय जी सूरत में ॿिन्ही इत्तेहादनि सां नाला शेयर कया वेंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।